नारे जो साहब जो खैर, सिकंदर अली नारे जो साईं जो, अब्दुल कादिर नारे जो साईं जो खैर, पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। ओ मौला मिठे मोहम्मद मुस्तफा जो वास्तो थिए, अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतो ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थिए, मोहम्मद साले साईं जी पारत थई, पारत थई जे बचड़न जी पारत थई, हिनन जा क़यामत ताईं हर मोड़ ते बेड़ा पार फरमा। हिनन जा सजण सामू कजा, हिनन जे दुश्मनन के निस्तो नाबूद फरमा। ओ मौला मोहम्मद साले साईं जे बचड़न के पढ़ाई में कामयाबी दे, ऐं सभिनी के मौजज़े सां सरकारी नौकरियों अता फरमा। ओ मौला मोहम्मद साले साईं जा जेके भी नारे जा हिन दुआ में शरीक आहिनि, अम्मा बतूल जे बचड़न जो वास्तो दिलनि जे बचड़न घरन के क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह ईरान जी ज़ाहिरी ऐं ग़ैब मो मदद फरमा। अम्मा फातिमतो ज़हरा जो वास्तो थी, अम्मा आयशा सिद्दीक़ा जो वास्तो थी, अम्मा ज़ैनब जो वास्तो थी, ईरान जी ग़ैबी ज़ाहिरी मदद कर ऐं ईरान जे दुश्मन के निस्तो नाबूद फरमा। अल्लाह असां के रमज़ान जा सबई रोज़ा रखण नसीब फरमा। ओ मौला जेस ताईं जिंदगी आए कने रोज़ो कज़ा न थे, अॼु दुआ कबूल फरमा। पर मौला जेके के बीमारी जे करे मजबूरी जे करे न रखी सघिया, उनके मिठे मोहम्मद जे सदके माफ़ी अता फरमा। रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बेरोज़गारन के रोज़ी अता फरमा, बे औलादन के औलाद अता फरमा। मोहम्मद साले नारे जो साईं जा भाइर भाटिया बचड़ा सॼा साईं जा सभई नारे जा क़यामत ताईं आबाद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।